हाँ जी, बिल्कुल नाज़रीन, असीं हिन वक़्तु मौजूद आहियूं शेखपुर में, जिते असां तव्हांखे ॿुधाईंदासीं 8 वरनि जे अली वारिस अमला ऐं उनजे ॿिनि दोस्तनि जी दिलचस्प कहाणी, जेके पंहिंजी दोस्ती जे करे हिते शेखपुर जे वासियुनि जेको तवजो जो मर्कज़ बणियल आहिनि। अली रज़ा वारिस जेको जिन जा 2 नंढा दोस्त नोएडा जेके नंढपण खां निपाए वॾा कया आहिनि ऐं उहे हिन वक़्तु हिन सां गॾु ई रहनि था। पाण ॻाल्हि कयूं था अली रज़ा सां, त हिन जी हिन नोएडा सां दोस्ती कीअं थी? अली वारिस, इन ॿिनि नोएडा सां तव्हांजी दोस्ती कीअं थी? ये असां मिलिया हुआ। किथे मिलिया हुआ? ये तीअं असां खणी आया अच्छा, कहिड़ा वजह ते खणी आया? हेतिरा। हेतिरा हुआ। त तव्हां हिननि खे निपाए निपाए वॾो कयो आहे। हाँ। हाणे तव्हां हिननि सां गॾु ई रांदि रूंद कयो था। हाँ। अॼु बिल्कुलु नाज़रीन, तव्हां नंढे अली वारिस मला जी ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि नंढे हूंदे जेके हिन बचा हिन खे मिलिया हुआ रस्ते में, जेके खणी अची हिननि निपाए वॾो कयो आहे, ऐं हिन नंढे जा 2 बचा जेके हिन सां हिन जा पका दोस्त थी विया आहिनि, जेके हिन सां गॾु ई हलनि फिरनि ऐं घुमण फिरनि था। जॾहिं त माहिर पिणु चवंदा त जेकॾहिं इंसान जानवर सां मोहबत करे त बदिले में जानवर बि इंसान सां मोहबत कंदा आहिनि। जॾहिं माहिरनि तरफ़ां इन शयुनि खां एहतियात करण जो पिणु चयो वियो आहे। मेहरान टीवी सां गॾु रफ़ीक तईम, शेखपुर।